टंडवाद मां मूंखे अपडेट कंदा हलूं त नारी सां जिनसी ॾाढाई जो इंकशाफ़ थियो आहे। मूंखे ॿुधाईंदा हलूं त भेण भेणवी ऐं हिकु साफ़ी समेत 4 ॼणनि ते केस दाख़िल कयो वियो आहे, जॾहिं त हिकु ॼणे खे गिरफ़्तार बि कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ ताईं पहुचाईंदा हलूं त टंडवाद में नारी सां जिनसी ॾाढाई जो इंकशाफ़ थियो आहे। भेण भेणवे ऐं हिकु साफ़ी समेत 4 ॼणनि ते केस दाख़िल कयो वियो आहे, जॾहिं त हिकु ॼणे खे गिरफ़्तार पिणु कयो वियो आहे। अहम ख़बर है, मूंखे अपडेट कंदा हलूं टंडवाद में नारी सां जिनसी ॾाढाई जो इंकशाफ़ थियो आहे। भेण भेणवे ऐं हिकु साफ़ी समेत 4 ॼणनि ते केस दाख़िल कयो वियो आहे ऐं हिकु ॼणे खे गिरफ़्तार पिणु कयो वियो आहे। इन जा तफ़सील मालूम कंदासीं टंडवाद मां हाजी खान सोलंकी खां। हाजी खान, छा तफ़सील आहिनि? जी हाजी खान, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी जी ताईं कल जेको आहे तो नाल छा आहे पंहिंजो टंडवाद जी रिहायशी नारी आहे रुखसाना, जेका पोएं साल खां वठी पंहिंजी भेण जे घर रहंदड़ हुई, जंहिं ते हुन पंहिंजी भेणीअ ऐं पंहिंजी भेण ऐं ॿिया कुझु जेके अताई साहब हुननि जे मथां इल्ज़ाम लॻायो आहे त जेको आहे पोइ 6 महीननि खां वठी मूंसां जिनसी ॾाढाई जेको आहे कनि था ऐं मूंखे ॿियनि माण्हुनि खे ॿाहिरिनि माण्हुनि खे जेको आहे सो पैसनि जे एवज़ मूंखे जेको आहे मुंहिंजे साम्हूं ऐं कंहिंजे घरनि में या किथे शहर में ॿियनि शहरनि में मोकिलीनि था। जंहिं जेको आहे कल्ह हिकिड़े दिलि ॿधी साहिब जा हिकिड़ो प्रेस कॉन्फ्रेंस थी, जंहिंमें कुझु साहिब जा नाला ऐं कुझु जेको आहे सो हुन भेणी वो आहे। महिरबानी अपडेट करण लाइ।